नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के मेहड़ मां खबर ॾींदा हलो तो मेहड़ फरीदाबाद में जबरी तौर खंभे गुम कयल ॿिन भाइरन रियाज़ ऐं इम्तियाज जी आज़ादी ताईं मुसलसल वारसन पारां शुरू कयल अलामती बुख हड़ताल 6टें ॾींहं ते इंतहाई ज़ोरदार नारनि सां मुसलसल अॼु 6टें ॾींहं बि 12 कलाक बुख हड़ताल जारी रही। बुख हड़ताल में सियासी समाजी अॻवानी शेरिन ऐं मासूम ॿारनि शिरकत कई। चौथे ॾींहुं जारी बुख हड़ताल दौरान खंभे गुम कयल ॿिन भाइरन रियाज़ ऐं इम्तियाज जे वारसन अॻवाननि बुख हड़ताल ऑर्गेनाइज़र राजा मुज़म्मिल कासकली, हाजी खान कासकली, असदुल्ला सिंधी, हुसैन बशीर सिंधी, आरिफ उमर अब्बासी, शफी कासकली, एजाज अली ऐं अली असगर समेत ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे नौजवान रियाज़ ऐं इम्तियाज कासकली खे जबरी तौर खंभींदे 9 महीननि खां मथे अरसो गुज़री चुको आहे, पर हींअर ताईं संदन को बि ॾस पतो कोन्हे त हू किथे आहिनि ऐं कहिड़ी हालत में आहिनि। नौजवाननि जी गुमशुदगी जो हींअर ताईं इंसाफ़ घरनि ऐं बाअख्तियार इदारनि पारां को बि नोटिस नाहे वरितो वियो। असांजे हिन मसइले ते सिंध हुकूमत पिणु मुसलसल कन लाटार कंदी पई अचे। असीं मस्कीन ऐं गरीब आहियूं। असांजे नौजवाननि जो कंहिं बि सियासी क़ौमी पार्टी ग्रुप या तंज़ीम सां परे परे ताईं को बि तालुक न आहे। असीं कोर्टुनि जा दर खड़काइण समेत मुसलसल सरापा एहतजाज रहिया आहियूं, पर किथां बि का उम्मीद नज़र नथी अचे। असांजी हिक ई सादी घुर आहे त जबरी तौर खंभे लापता कयल असांजे घरनि जे चश्मे चिराग जी गुमशुदगी जो नोटिस वठी उन्हनि खे आज़ाद कयो वञे। असांजा नौजवान बेगुनाह आहिनि। अव्हांजी नज़र में जेकॾहिं उन्हनि ते का बि चार्जिस आहिनि त उन्हनि खे कोर्ट में पेश करे असां वारसनि जी बेसुकूनी ऐं बेचैनी ख़त्म कई वञे। हिननि वधीक चयो त पाकिस्तानी आइन मुताबिक़ चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान इंसानी हक़नि जे ॾे तोड़े परॾे तंज़ीमुनि समेत वस वारनि इख्तियारनि ऐं बाइख्तियार इदारनि खे अपील था कयूं त असांजे बेगुनाह नौजवान रियाज़ ऐं इम्तियाज कासकली जी जबरी गुमशुदगी ख़िलाफ़ नोटिस वठी उन्हनि खे आज़ाद कयो वञे। ही एहतजाज मुसलसल 12 कलाक नौजवाननि जी आज़ादी ताईं रहंदो ऐं नौजवाननि जी आज़ादी ताईं मुसलसल जदोजहद जारी रहंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।